साडा वाली वारस कोनी अम्मी ते अब्बे तो सिवा ना बच्चा जो के ना बजावन जो कब्जा कर रहा मल्ला ते मुमताज खेड़ा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJD न्यूज़ में आया वज़ीर नड़ असां अॼु मौजूद आहियूं सकन लॻा ॻोठ खादम खिचे में, जिते ही माज़ूर आहे। इन जूं 3 भेनरूं आहिनि। हिन जो चवणु आहे त असांजे 4 एकड़ ज़मीन ते हिकु बाअसर ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वेठो आहे, कब्ज़ो करणु चाहे थो ऐं असांखे रोज़ानो मौत मां धमकियूं ॾेई रहियो आहे। अचो त हिन खां वधीक ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा मसइलो आहे? बंदी मुंहिंजे बाबे जी आहे, धमकियूं पियो ॾे। केरु? मल्ला खिची। केरु पियो धमकियूं ॾे? मल्लो खिची। छा बनी घणी आहे? बनी 4 एकड़। अच्छा, कब्ज़ो करणु थो? हाँ जी हाँ जी। पोइ धमकियूं पियो ॾे, सभु खटाला कोर्ट में, सभु शीशनि में, सभु। छा मसइलो आहे? असीं चऊं था त हिननि हालत में, हिन कंडीशन में मूंखे नथो ॻाल्हि खपे त अची ॾिसो सरज़मीन। ऐं पर साल 2019 खां मारो सौट बि गुज़ारे वियो। असांजी प्लस हिन जी मदद केरु कोन कंदो, हिन जहिड़ा असीं आहियूं। पर असां यूं ग़रीब असांखे रोज़ धमकियूं अची। बनी कंहिंजी आहे? बनी घणी आहे? किथे आहे बनी? बनी आहे सोते गुलाम फरीद खिची जे ॻोठ। असीं ॻोठ आहियूं अलॻि, जो ॻोठ खादिम हुसैन खिची में असीं वेठा आहियूं। त असांखे हर रोज़ अची धमकियूं ॾिए थो, फसल रुकराए थो, पुलिस आणे थो, मल्लो खान। ऐं प्लस अलाए कंहिंजी चूंग अथसि कंहिंजी न अथसि असांखे ख़बर। अच्छा, जेका ज़मीन हिन वाल साहब जी आहे उनजो खातो आहे तव्हां वटि? बिल्कुलु आहे। 4 एकड़ असांजे हिसे में बि असां ॿाहिरि खे ॾिनी आहे 4 एकड़। अच्छा, हुन ते कब्ज़ो ज़ोरी चाहे थो त ही जॾा नथा ॿाहिरि अंदरि निकिरी सघे। ही पासबुक ठहियलु आहे। अच्छा, ऐं 3 तपेदार जा साइन थियल आहिनि, ज़राए बैंक जूं रसीदूं पयूं आहिनि। बिल्कुलु बनी क्लियर आहे, कागज़नि में न हुजे। असांजा वॾा ॻोठ में आड़े पाड़े में नुनारियूं नड़ चांडिया चई छॾनि त असांखे कंहिंखे असां ॾुखायो हुजे। प्लस खेड़े जी हिनखे स्पोर्ट आहे। असीं ग़रीब आहियूं, न त इन जहिड़ा असीं आहियूं। पर कहिड़ो 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 नालो छा? मुमताज़ खेड़ो। ऐं पुलिस हिननि जे वज़ायत सां ईंदी आहे, न त बिल्कुलु। ज़मीन ते केस थियो आहे? हा, अॻे थियो हो, आंदई ऐं खॾा वॾा हणई अची कब्ज़ो कई। सौट मारो हिकिड़ो गुज़ारे वियो ऐं पंहिंजे भाउ खे अस्पताल में ॾिठई। असांजी मेडिकल बि असां वटि आहे। ऐं ज़मीन ते केस आहे? ज़मीन ते केस खटी वियाऊं। अॻे 2 शीशन खटी वियाऊं, वरी हाई कोर्ट हले पियो। हुन जे मुताबिक़ चवे थो त मां वञी हाणे फसल खणंदो ज़ोरी। हाई कोर्ट में डिसाइड थो करे, फ़ाइदो कहिड़ो? असीं चऊं था त तोखे अदालत ॾे न, तपेदार अचे, मुख़्तियारकार अचे, हुननि सां अची। हींअर छा पियो करो? कहिड़ो एक्शन खयो आहे? हिन चवे थो त असीं मां पुलिस हाणे धमकियूं ॾींदो आहे। वेड़ कंदो। वेड़ कंदासीं, वेड़ करे वेड़ कंदो हू मल्लो। हा, तव्हां सां? हा हा। फसल तव्हां तयार आहे? हा हा, तयार आहे, तयार आहे। अच्छा, हाँ जी हाँ जी। कल असीं दरख़्वास्त ॾेई आया। दरख़्वास्त कंहिंखे ॾेई आयो? SP खे। SP छा चयो? SP चयो त बिल्कुलु मां उन कागज़ ॾिना आहिनि। असीं दरख़्वास्त मां ॾेई आयो आहियां। कंहिंखे ॾेई आयो? हिते सकरंड थाणे में SP खां लिखाए फॉरवर्ड कराए अच्छा, त हिते अची ॾिनी आहे। कल्ह हिन जॾड़ियुनि खे मां खणी वियो आहियां। SP न हिते थाणे ते। त हुन सभु असांजा बयान कया आहिनि। मल्लो मूंसां गॾु, हुन चयो त मां वियो कोन आहियां हैदराबाद, मूंसां गॾु सुणाई ते। असांखे सॾु कोन लॻो, माना हैदराबाद हाई कोर्ट हले पई। हींअर ज़मीन में छा फसल पोखियल आहे? फसल पोखियल आहे, कणिक। त ही किथां खाईंदा? सही, ही किथां खाईंदा? हितां ई खाईंदा, बाबा जी मिल्कत में खाईंदा। फसल तयार थो फसल तयार थो थिए, असांखे धमकियूं ॾींदो आहे। हा हा, धमकियूं थो ॾे? हा धमकियूं थो ॾे। मल्लो मल्लो लोफर हाणे मां फसल खणंदुसि ज़ोरी। आड़े पाड़े वारो को बि चई छॾे त कागज़नि में बनी न आहे त मां हथु कढंदुसि। हींअर ज़मीन ते को हथियार बंदा आहिनि छा माण्हू, या छा अहिड़ो को मसइलो आहे? हा, बिल्कुलु मोर्चो ठाहिनि पिया। अच्छा, असीं झलियूं था मल्ले वारा, त मोर्चो ठाहिनि था। असीं चऊं था त इहो मोर्चो न ठाहियो, असीं ग़रीब आहियूं, त असीं हाणे घर ठाहियूं पिया पंहिंजी बनी में। सही सही। त असां ते माना लोफर माण्हू आणींदो, असांखे मुमताज़ खेड़े में नुक़सानु आहे। मिसाल पुलिस वारे असां चवणु नथी करे, असीं ग़रीब आहियूं। अच्छा, पुलिस जो सपोर्ट बि आहे? पुलिस बि सपोर्ट थो करे न, मुमताज़ खेड़ो।
अच्छा हा पुलिस जी तव्हांखे पुलिस प्रेशराइज़ करे पियो ऐं कुझु हथियार बंद माण्हू ज़मीन ते विहारे हींअर फ़सुलु तव्हां पोखिया ओतिरी ताक़त न आहे जेब साथ नथी ॾे त हीअ मन साल गाड़ी बनी ते तव्हांजो कब्ज़ो आहे? 1955 खां असांजो कब्ज़ो आहे, असांखे सम्झ ई कान्हे, 4 पीढ़ियूं गुज़री वियूं। अच्छा खातो बि तव्हां वटि 1955 में तव्हांजी नाले ज़मीन? हा 4 पीढ़ियूं अलॻि, 4 पीढ़ियूं 5 गुज़री वियूं। खातो 81 में, कब्ज़ो असां वटि 55 जो। अच्छा 55 साल ज़मीन हींअर तव्हांजो फ़सुलु पोखियल आहे? हा असांजो पोखियल आहे। अच्छा कणिक पोखियल आहे? कब्ज़ो बि असांजो आहे, हर ॻाल्हि असांजी आहे। आड़े पाड़े वारा चई छॾनि उनड़ चांडिया जेके क़ौमूं वेठा आहिनि त 4 पीढ़ियूं अलाए केतिरियूं पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि, त हिननि जी का दिक़त आहे त असां ॿनी मां हथ खणियोसीं। बाबा मूंखे बनी ॾेई वियो, हाणे मूं ते हमिलो पियो करे, उते कणक जा फसल तयारु आहे, हमिलो पियो करे, मां उते वेठो आहियां बनी में। ਅਸੀਂ 3 ਭੈਣ ਭਾਈ ਜੱਡੇ ਮੁਹਤਾਜ ਆ, ਨਾ ਅੰਮੀ ਨਾ ਅੱਬਾ ਨਾ ਭਾਈ, ਸਾਡੀ ਮਦਦ ਕਰੋ ਅੱਲਾ ਦੇ ਨਾਮ। ਅੰਮਾ ਅੱਬਾ 10-12 ਸਾਲ ਹੋ ਗਏ ਅੱਬੇ ਕੋ ਫੌਤ ਹੋਏ ਕੋ, ਸਾਡੀ ਬੰਨੀ ਤੇ ਝਗੜਾ ਕਰਦਾ, ਹਰ ਸਾਲ ਪੋਖਨੇ ਆ, ਹਰ ਸਾਲ ਆ ਕੇ ਵਿੱਚ ਬੰਨੀ ਦੇ ਝਗੜਾ ਕਰਦਾ, ਸਾਨੂੰ ਮਾਰਦਾ ਹੈ, ਕੁੱਟਦਾ ਹੈ, ਸਾਡੇ ਤੇ ਪੁਲਿਸ ਲਾਇਆ ਹੁੰਦਾ, ਸਾਡੇ ਤੇ ਹਮਲਾ ਕਰਦਾ ਸੁੱਤਿਆਂ ਪਿਆ ਤੇ। ਸਾਨੂੰ ਉਹਦੇ ਨਾਲ ਬੰਨੀ ਪੋਖਨੇ ਆ ਤੇ ਫਸਲ ਚਾਵਲ ਨਹੀਂ ਦਿੰਦਾ, ਸਾਡੇ ਨਾਲ ਜ਼ਬਰਦਸਤੀ ਕਰਦਾ। ਭਾਈ ਸਾਡੀ ਮਦਦ ਕਰੋ ਭਾਈ, ਦੇਖ ਮੈਂ ਹੱਥ ਬੰਨ੍ਹ ਕੇ ਪਿਆਨੀ ਆ, ਅਸੀਂ 3 ਭੈਣ ਭਰਾ ਮਜਬੂਰ ਆ, ਸਾਡੇ ਭਰਾ ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਹੈ, ਸਾਨੂੰ ਕੋਈ ਖਵਾਉਣ ਵਾਲਾ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਪਿਵਾਉਣ ਵਾਲਾ ਨਹੀਂ, ਅੱਲਾ ਤੋਂ ਸਿਵਾ ਸਾਡੀ ਮਦਦ ਕਰ ਭਾਈ, ਤੂੰ ਸਾਡੀ ਮਦਦ ਕਰ 3 ਭੈਣ ਭਾਈਆਂ ਦੀ। ਅਸੀਂ ਜੱਡੇ ਮੁਥਾਜ ਆ, ਨਾ ਕਦੇ ਆਵਣ ਜੋਗੇ ਨਾ ਜਾਵਣ ਜੋਗੇ, ਭਾਈ ਸਾਡੀ ਮਦਦ ਕਰੋ। ਸਾਡਾ ਉਹ ਕਮਾਲ ਹੁੰਦਾ ਮਜ਼ਦੂਰੀ ਅਸੀਂ ਖਾ ਚੁੱਕੇ ਹਾਂ ਦੋਵੇਂ ਭੈਣਾਂ, ਨਾ ਸਾਡਾ ਅੰਮੀ ਨਾ ਅੱਬਾ ਨਾ ਭੈਣ ਭਰਾ, ਸਾਨੂੰ ਮਦਦ ਦਿਓ ਅੱਲਾ ਦੇ ਨਾਂ ਤੇ, ਸਾਨੂੰ ਜੋ ਪੁੱਜਦੇ ਨੇ ਦੇ ਦੇ। ਸਾਡਾ ਵਾਲੀ ਵਾਰਸ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਅੰਮੀ ਤੇ ਅੱਬੇ ਤੋਂ ਸਿਵਾ, ਨਾ ਬੱਚਿਆਂ ਜੋਗੇ ਨਾ ਬਜਾਵਣ ਜੋਗੇ। ਕਬਜ਼ਾ ਕਰ ਰਿਹਾ ਮੱਲਾ ਤੇ ਮੁਮਤਾਜ਼ ਖੇੜਾ, ਸਾਨੂੰ ਮਦਦ ਦਿਓ ਦੇ ਜਿੱਤਣੇ ਜੋਗੇ ਨਹੀਂ, ਸਾਡਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਵਾਲੀ ਵਾਰਸ, ਸਾਡਾ सक्का मर गया। जी नाज़रीन असां उन ज़मीन ते मौजूदु आहियूं जंहिं ज़मीन ते फॾो आहे, जेका ज़मीन जुमो खिची आहे, जेको माज़ूर आहे, जंहिंजूं 3 भेनरूं जेके माज़ूर आहिनि, उन ज़मीन ते कब्ज़ो, असां सरज़मीन ते मौजूदु आहियूं। असां सां गॾु हिन ई ॻोठ जो रिहायशी मौजूदु आहे, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां नाला बाबा? असांजो नालो अमीर आहे। हीअ ज़मीन कंहिंजी आहे? जुमे जी आहे। अच्छा घणा एकड़ आहे? 4 एकड़ ई आहे। अच्छा तव्हां हिते छा कंदा आहियो? असां हर पोइ कंदा आहियूं हिन जो। उनजो हर पोइ कंदा आहियो? हर पोइ कंदा केरु थो ज़मीन ते कब्ज़ो करे? आहियूं मलो। अच्छा हा पोइ हिते तव्हां हारी आहियो, तव्हां सां विड़ो, असांखां पुलिस ते केस न वरितो, तव्हां सां विड़ी विया? विड़ी विया, मार ॾेई ॾाढी विया। अच्छा हा असांखां पुलिस केस न वरितो। हीअ फ़सुलु तयारु आहे, हीअ तव्हां ई तयारु कयो? हा असां हीअ फसल मूं तयारु कयो आहे हींअर। हाणे छा थो चए मतलब? हाणे चई थो कणिक मां खणंदुसि। अच्छा हा पोइ त कुझु हथियार बंद माण्हू वठी आया? हा हिकिड़ो घुमरो वठी आयो, हाणे वरी तयारु पियो थिए। अच्छा हा ऐं पुलिस तव्हांखे तंग करे थी? पुलिस तंग करे थी ॾाढो असांखे। केरु थो सपोर्ट करे? सपोर्ट ॿिया था कनि मथां वारा, खेड़ा थिया, छा थिया, असांजा ग़रीब माण्हू होॾा धन जे पुठियां आहे। अच्छा महिनत करे तव्हां फ़सुलु तयारु कयो? असां महिनत करे ज़बरदस्ती जो फ़सुलु खणंदा? हा ज़बरदस्ती करे थो फसल चवंदा आहियूं खणंदुसि लाज़मी कणिक जो। तव्हां सां विड़ी आहिनि? विड़ी विया आहिनि। जीअं त असां हींअर ज़मीन ते मौजूदु आहियूं, हू तव्हां चवणो त हू हथियार बंद माण्हू वठी आया हुआ, छा मतिलबु? बिल्कुलु कल्ह 2 ॾींहं वठी आयो, मूं ॾिठो माण्हू वठी आयो, कल्ह सीरूं लथियूं आहिनि, मोर्चे ठाहिण लाइ असीं घर ठाहियूं पिया। असां चयो हेतिरी गुंजाइश न छॾी आहे पुलिस त माना असांखे धमकियूं थो ॾियारे, असीं को शइ किथां वठी को किथां वठी, हाणे घर ठाहियूं पिया। कचिन सिरनि जा अची ॾिसो त हू मोर्चो पियो ठाहे। अच्छा मोर्चो ला? अच्छा त असां मोर्चे ते हिते खणी आयो आहे, मूं ॾिठा आहिनि, हुनजो छोकिरो ॾिठो आहे। ऐं कल्ह मुंहिंजे बिरादर हीउ जेको चाचो आहे हीउ त चवां हिते हारी आहियां, हिनखे धमकियूं ॾेई आहिनि? हा धमकियो मारियो अथनि पर साल 2019 में बिल्कुलु हिनखे एतिरी तंगी ॾींदे 7 ॾींहं रहियो आहे अस्पताल में। वरी छिमाही आया आहिनि, जॾहिं फसल तयारु थिए असांखे कक थो करे, हथियारनि सां माण्हू फिरनि पिया। 3 ॾींहं मां वियो आहियां SP साहिब ॾे, असांजी बिल्कुलु मदद कई वञे क़ानूनी तौरु। असीं ग़रीब आहियूं, जेकॾहिं असांखे नुक़सानु पहुतो या बिरादर के माण्हू खे कंहिंखे पहुतो त असांजा हथ खेड़े में आहिनि, मुमताज़ खेड़े में, बिल्कुलु पकी स्पोर्ट आहे हिन जी। न त हिन में ॿियो केरु? मुमताज़ ऐं मलो ख़ान
अच्छा बिल्कुलु असांखे धमकियूं अची ॿनी ते ॾींदो आहे हथियार मूं ॾिठा आहिनि 2 पुट अथसि 3 ॿाहिरि ॿाहिरां माण्हू वठी ईंदो आहे मूं ॾिठा आहिनि मोर्चो साम्हूं ठाहे पियो कचियूं सिरूं लथियूं पियूं आहिनि SP साहब अची ॾिसो आमणियो हमरा तव्हां जेको सो इंसाफ़ जो जेको आहे मुतालबो कयो SP साहब तुनियो साहब खे अपील था कयूं त हथ ॿधी असांजी मदद कजो वञे माना रेंजर सां या कहिड़े बि मुतालबे सां असीं ग़रीब आहियूं असीं केरु कोन थो ॿुधे बिल्कुलु अची सरज़मीन ॾिसोसीं हाणे घर ठाहियूं पिया त हू साम्हूं फिरनि पिया